डायरेक्टर एक्साइज टैक्सेशन एंड नार्कोटिक्स सखर इकबाल अहमद लिगारी चयो आहे त मंशियात हिकु ज़हर आहे ऐं नौजवाननि खे इन जे इस्तेमाल खां रोकण जे लाइ असां सभिनी बाशऊर शहरनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। इन सिलसिले में तमामु स्टेक होल्डर्स सां मिली करे कमु करण जी ज़रूरत आहे। हुन चयो त वास्तेदार खाते सां गॾोगॾु वालिदीन, सियासी, मज़हबी, समाजी ऐं सोसाइटियुनि जे अॻुवाणनि जी बि इहा ज़िमेवारी आहे त मंशियात जे इस्तेमाल खे रोकण लाइ पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कनि। हुन चयो त अहिड़नि माण्हुनि जी निशानदही कनि, अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन पंहिंजे ऑफिस में मंशियात जे इस्तेमाल खे रोकण लाइ पंहिंजे ऑफिस में ज़राए इब्लाग जे नुमाइंदनि सां ॻाल्हाइण दौरान कयो। उन मौक़े ते इकबाल अहमद लिगारी जो वधीक चवणु हो त डायरेक्टर एक्साइज टैक्सेशन एंड नार्कोटिक्स जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, सेक्रेटरी एक्साइज टैक्सेशन एंड नार्कोटिक्स जे डायरेक्टर जनरल एक्साइज नार्कोटिक्स सिंध जे ख़ासि हिदायतुनि ते एक्साइज एंड टैक्सेशन मंशियात सिंध जे ऑफिसरनि ऐं अमले जी बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदे मंशियात जी रोकथाम लाइ भरपूर कार्रवाइयूं जारी रखियल आहिनि त जीअं सखर ज़िले मां मंशियात जी लानत जो ख़ात्मो आणे सघिजे ऐं तमामु जल्द इन लानत खां सिंध खे पाक कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची